अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंधी दोस्तनि खे मशवरा ॾींदे इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ नामियारो अॻवान बसीर नवीद लिखे थो, जॾहिं बि सिंध जे विरहाङे या कराची खे सिंध खां धार करण जी ॻाल्हि थिए थी त सिंधी सिरैकी ऐं बलोच ज़ुबान ॻाल्हाईंदड़ माण्हू चवंदा आहिनि त कराची सिंध जो हिसो आहे ऐं सिंध जी गादी जो हंधु आहे। इन जे लाइ कराची ऐं सिंध जा अल्फाज़ ॻाल्हाइण बदिरां कराची समेत सिंध चयो वञे। असांजे वेझो अहिड़ी ॻाल्हि चवणु बिल्कुलु दुरुस्त आहे। असां इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ कयूं था। इहा ॻाल्हि बिल्कुलु सच आहे, पर असां माण्हू जेके सिंध खे ॿिनि ॿोलियुनि वारो सूबो नथा मञूं ऐं जेके पाण खे उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी सम्झनि था या पाण सां मुहाजर जो लफ़्ज़ इस्तेमालु करण खे पसंदि नथा कनि, उन्हनि में इहा ई ॻणती रहंदी आहे त सिंधी दानिशवरनि, सियासी कारकुननि, क़ौमपरस्त तनज़ीमनि पाण खे कराची जे मसइलनि खां छो लातालुक़ बणाए छॾियो आहे। कराची खे हिकिड़े नमूने बिल्कुलु नज़रअंदाज़ कयो वियो आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर कराची ऐं हैदराबाद खे MQM, जमायत इस्लामी ऐं ॿियनि जे रहम करम ते छॾियो वियो आहे। असांजो हिकिड़ो दोस्त आहे सोहेल अहमद, जेको अमेरिका में रहे थो, उहो सिंध ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ दोस्तनि खां अक्सर इहो ई सुवालु कंदो आहे। सिंधी दोस्तनि संदसि सवालनि ते वधीक इख़्तिलाफ़ नाहिनि कया, पर पंहिंजी रज़ामंदी जो इज़हार बि कयो आहे ऐं हुनखे इहा शिकायत बि रही आहे त ॿियनि संदसि सुवाल जी तशहीर या मशहूरी नाहे कई, जंहिंजे बुनियाद ते हुन मूंखे पिणु इन मामले ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करण जो चयो आहे। सोहेल अहमद मूंखां जूनियर आहे ऐं नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन NSF कराची जो जनरल सेक्रेटरी पिणु रही चुको आहे। हूअ सॼी मुहाजर सियासत जे ख़िलाफ़ बि आहे, जॾहिं त हूअ उर्दू ॻाल्हाईंदड़ शहरी बि आहे। संदसि ऐं असां सभिनी जो इहो ई चवणु आहे त कराची जे बारे में समूरा सिंधी हिकिड़ी ॻाल्हि ते इतफ़ाक़ कनि था त कराची सिंध जी गादी जो हंधु आहे ऐं तारीख़ी तौरु सदियुनि खां सिंध जो हिसो रहियो आहे, जंहिंजे करे उनखे सिंध खां धार करण जो सोचे बि नथो सघिजे। पर सिंध जे मुस्तक़िल उर्दू ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़ रहवासियुनि जे मुशाहिदे में इहा ॻाल्हि बि ईंदी रही आहे त सिंधी ॻाल्हाईंदड़ आबादी ऐं उन जो सियासी ऐं समाजी तनज़ीमूं या ख़ासि करे क़ौमपरस्त तनज़ीमूं जेके सिंध जे धार वजूद जूं हिमायती रहियूं आहिनि, पाण पंहिंजे तरीक़े सां कराची खे बज़ाहिर पाण खां जुदा इलाइक़ो सम्झनि थियूं। इहो ई सबबु आहे जो कुझु अनसर चवंदा रहिया आहिनि त कराची ऐं सिंध तोड़े जो सिंधी ॻाल्हाईंदड़ कराची खे सिंध खां धार नथा सम्झनि ऐं हूअ कराची खे सिंध जो लाज़मी हिसो सम्झनि था। त पोइ आख़िर छो कराची जा उहे मसइला जिन जे करे महरूमियुनि जो ज़िक्र कयो वञे थो, उन ते सिंधी क़ौमपरस्त छो नथा ॻाल्हाइनि? उन्हनि खे पंहिंजा मसइला सम्झी छो उन ते आवाज़ नथा उथारीनि? मिसाल तौर ते कराची में सभ खां वॾो मसइलो आहे पीअण जो पाणी, जेको कराची जी सॼी आबादी जो मसइलो आहे। उनखे वसी पैमाने ते छो नथो उथारियो वञे? कराची तक़रीबन समूरनि इलाइक़नि में सिंधी तनज़ीमूं मुज़ाहिरा कनि, एहतिजाजी जलसा कोठाया वञनि, अंगनि अखरनि वसीले ॿुधायो वञे त सॼे सूबे खे कहिड़े नमूने सां लुटियो ऐं फुरियो वञे थो। उन फुर लुट सां सिंधी ॻाल्हाईंदड़ हुजे या का ॿी ॿोली ॻाल्हाईंदड़, उहो सिधो सो मुतासिर थिए थो। वफ़ाक़ ऐं पंजाब जहिड़ी तरह सिंध सूबे ऐं उन जे शहरनि खे जहिड़े नमूने सां बुनियादी ज़रूरतनि खां महरूम रखनि थियूं, समूरा मसइला मसावी तौर ते सॼी आबादी जा मसइला आहिनि। म्यूनिसिपल इख़्तियार हुजनि, स्कूलनि ऐं तालीम जा मसइला हुजनि, या रिश्वत वारो मसइलो हुजे या ट्रांसपोर्ट जो मसइलो, इहे मसइला सभिनी जा मसइला आहिनि।
ह्यूस्टन अमेरिका वारे दोस्त जो चवणु आहे त कराची में उर्दू ॻाल्हाईंदड़ माण्हू जेके MQM जी तंग नज़र ऐं नस्ल परस्त सियासत ऐं ज़हरीली प्रोपेगेंडा जो शिकार थी सूबे जे विरहाङे जी ॻाल्हि कंदा आहिनि, उहे सिंधी मुख़ालिफ़ प्रोपेगेंडा जो पाण खां अॻिते वधी मुक़ाबिलो कंदा। अहिड़ी तरह उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी बि सिंध जे ॿिनि शहरनि में सिंध जे मसइलनि जे लाइ आवाज़ उथारींदियूं। हुन जो इहो बि चवणु आहे त सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हू जो वॾो अंग हाणे कराची में आहे। कराचीअ जी हर नंढी वॾी इक़्तिसादी, समाजी, अदबी, तफ़रीही ऐं रांदियुनि ऐं सियासी सरगर्मियुनि में हिसो बि वठी रहियो आहे। जेकॾहिं उन्हनि सरगर्मियुनि में सिंधी शामिलु न थिया त हैरानगी ज़रूरु थींदी आहे। जीअं सिंधियुनि सां इम्तियाज़ी सलूक कयो वञे थो, सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हुनि खे गैर सरकारी इदारनि में मुलाज़मतनि में तरजीही बुनियादनि ते मुलाज़मतूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, छो त हूअ पंहिंजनि शोबनि में माहिर हूंदा आहिनि, पढ़ियल लिखियल हूंदा आहिनि ऐं अंग्रेज़ी ते उबूर रखंदा आहिनि। बार एसोसिएशन, सहाफ़ती तनज़ीमूं, फ़नकारनि जूं तनज़ीमूं, ख़ासि करे औरतुनि जूं तनज़ीमूं ऐं सरगर्मियूं जिन में सभ खां वधीक नुमाइंदगी सिंधियुनि जी हूंदी आहे, उन सभ जे बावजूदि सिंधी ॻाल्हाईंदड़ एक्टिविस्ट दोस्त कराची जे मसइलनि ते आवाज़ उथारण खां परे छो आहिनि? जेकॾहिं कराची जे मसइलनि ते ॻाल्हाईंदा न त इन जो मतिलबु इहो आहे त अव्हीं पाण कराची खे सिंध खां जुदा शहर तस्लीम कयो था। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक ऐं इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ बसीर नवीद जो लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था हीअ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन नॉन प्रोफेशनल बुनियादनि ते हलंदड़ इदारो आहे, जेको कुझु सुञाण धुरियुनि जे माली सहकार सां हली रहियो आहे। असांखे अव्हांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो, असांजो माली सहकार करियो त जीअं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पाण भरो थी सघे। उन सां गॾो गॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारियो। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।